बेऔलादी परेशान कंदड़ थी सघे थी ऐं घणनि माण्हुनि खे दबाव, उदासी या नाउमेदी जे अहसासनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। बेऔलादी जो शिकार कुझु माण्हू परेशान थींदा आहिनि। इन जो औरतुनि जी सिहत ते बि घाटो असर पवंदो आहे। कंहिंजी ज़िंदगी जा जिस्मानी, जज़्बाती, जिन्सी, रूहानी ऐं मालियाती रुख सभु बेऔलादी जी हिन बीमारीअ सबबि मुतासिर थी सघनि था। इहे हालतूं ज़हनी सिहत जे ख़दशनि, ॻणती ऐं मायूसी जूं अलामतूं आहिनि। हर गुज़रंदड़ महीनो कावड़, ॾोह जो अहसास, उदासी ऐं उन सां गॾोगॾु नाउमीदी बि आणींदो आहे। हिन लाइ कुझु तजवीज़ूं आहिनि जेके अव्हां जी मदद करे सघनि थियूं। बेऔलादी कंहिं शख़्स जी जिन्सी ख़ुद एतमादी, ख़्वाहिश ऐं कारकर्दगी खे बि मुतासिर करे सघे थी। खोड़ जोड़ा जज़्बाती तौर ते ॻंढिजण लाइ लाॻापा रखंदा आहिनि, पर उन्हनि खे मायूसी थी सघे थी। अहिड़ा जोड़ा जज़्बाती लाॻापनि खां बि महरूम थी सघनि था। जिन्सी अमल जो दबाव जोड़नि खे विरहाए सघे थो। बेऔलादीअ जो इलाज कराइण सां बि जिन्सी अमल पाण मुरादो घटिजी वेंदो आहे, छो त हिन में इहो अंसर शामिल थी वेंदो आहे त खेनि इहो मसइलो हल करणो आहे। पर जेसिताईं इहो इलाज जारी रहंदो आहे तेसिताईं लाॻापा चैलेंज बणियल रहंदा आहिनि। डॉक्टर इहो सम्झनि था त बेऔलादी हिकु तिबी मसइलो आहे, पर बेऔलादी जो शिकार माण्हुनि में शर्म ऐं ॾोह जो अहसास बरक़रार रहंदो आहे। डिघे अरसे ताईं कोशिशुनि बावजूदि औरत जी ॻोरहारी न थियण ते मायूसी ऐं नाउमीदी थी सघे थी। बेऔलादी जो वास्तो आम तौर ते उमिरि, बुनियादी जिस्मानी हालतुनि ऐं अहिड़े रवैये सां हूंदो आहे जेको उन में रंडक हूंदो आहे। हिन लाइ पाण खे इल्ज़ाम ॾियणु बंदि करियो। हिकु तहक़ीक़ में ख़बर पई आहे त डिप्रेशन माण्हुनि खे बेऔलादी जो इलाज करण खां बि रोके सघे थो। बेऔलादी जे मसइलनि में मुब्तला घणनि माण्हुनि जे इलाज खां पोइ खेनि ॿार थी सघे थो, जहिड़ो विट्रो फर्टिलाइज़ेशन या IVF। पर इन बाबति ॻणती हूंदी आहे त छा इलाज कमु कंदो या न कंदो, ऐं इहा ॻाल्हि कंहिं शख़्स जी ज़हनी सिहत खे नुक़सान पहुचाए सघे थी। ख़्वाहिश रखण जे बावजूदि जेकॾहिं अव्हां बि हमल में देर जो शिकार आहियो ऐं परेशान आहियो त माहिर ऐं भरोसे जोगे गायनोकोलॉजिस्ट सां सलाह ज़रूर करियो। दिमाग़ी सिहत जा पेशेवर माहिर कम ऐं नुक़सान में मरीज़नि जी रहनुमाई करण ऐं इलाज जो फ़ैसिलो करण में संदन मदद में अहम किरदार अदा कंदा आहिनि। दिमाग़ी सिहत जा माहिर दबाव, डिप्रेशन ऐं परेशानी सां वाॻियल नाकारी अलामतुनि खे घटि करण लाइ मरीज़नि खे रस्तो ॾेखारींदा आहिनि। इन में इल्मी तिर्ज़ अमल जी हिकमत अमली, नरमी जे रद्द अमल खे हासिल करण जी तरबियत, मुक़ाबिलो करण जी हाकारी महारत जी तरबियत ऐं मवासिलात जी महारत जी तरबियत शामिल हूंदा आहिनि। मवासिलाती महारत जी तरबियत ख़ासि तौर ते उन दबाव जे करे मददगार साबित थींदी आहे जेको अज़दवाजी ऐं गैर अज़दवाजी लाॻापनि ते बेऔलादी जो सबबु बणिजंदो आहे। बेऔलादी जो शिकार माण्हुनि में हिकु ज़हनी दबाव थी सघे थो, ख़ासि तौर ते जॾहिं ॻोरहारी थियण लाइ वधीक प्रेशर हुजे। बेऔलादी जो शिकार माण्हू डिप्रेशन जो शिकार थी वेंदा आहिनि। इन जे इलाज लाइ कुझु अहम ॻाल्हियूं आहिनि। पंहिंजे साथी सां पंहिंजे अहसासनि ऐं ज़रूरतुनि जे बारे में ॻाल्हायो ऐं पंहिंजे साथी खे हालतुनि जो मुक़ाबिलो करण में मदद ॾियो। पंहिंजे इख़्तिलाफ़नि बाबति बि पंहिंजे साथी सां ॻाल्हायो ऐं तकरारनि खां बचो। ख़ानदान ऐं दोस्तनि सां ॻाल्हायो ऐं पाण खे ॿियनि सभिनी खां धार करण खां पासो करियो। सम्झो त अव्हां तफ़सीलनि में वञी नथा सघो, पर पंहिंजी सूरत हाल खे बयानु करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो त हू अव्हां जी कीअं मदद करे सघनि था। आराम जी टेक्निक जीअं जिस्म जी नरमी, गहरो साह खणणु, मुराक़बो ऐं पेंटिंग अव्हां जे ज़हन खे सुकून ॾियण में मदद करे सघनि था। इहे टेक्निकूं अव्हां जे बेऔलादी जे दबाव खे मुंहुं ॾियण में मदद कंदियूं। मर्दानी जिन्सी कमज़ोरी या अहिड़े ॿिए कंहिं मसइले सबबि परेशान माण्हू पंहिंजी परेशानी खे लिकाइण बदिरां भरोसे जोगे माहिर सां राब्तो कनि। अव्हां खे घुर्जे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजो चेकअप कराईंदा रहो, सेहतमंद ग़िज़ाऊं खाओ, बाक़ाइदगीअ सां वर्ज़िश करियो, मुनासिब निंड करियो ऐं तफ़रीह लाइ वक़्तु कढो। जिन्सी दबाव खे घटि करियो। बेऔलादी जो शिकार जोड़नि में जिन्सी दबाव आम आहे। घणो करे इन जे करे जोड़ा महसूस कंदा आहिनि त इहा तफ़रीही सरगर्मी बदिरां हिकु कर्ज़ या फ़र्ज़ आहे। इन खे मुंहुं ॾियण लाइ केतिरा ई तरीक़ा आहिनि, जंहिंसां पंहिंजे साथीअ सां वधि खां वधि सुठो वक़्तु गुज़ारणु, कम ऐं तफ़रीही, जिन्सी लाॻापनि में फ़र्क़ु करणु वग़ैरह शामिल आहिनि।